नासिक शिकारपुर प्रेस क्लब में शहर खां लॾ प्लाण कंदड़ शहरियुनि जे मान में पुरबकार तक़रीब कोठाई पई, जंहिंमें फनकारनि पंहिंजा सुर बिखेरे महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। वधीक तफ़सील ॾिसूं था मंठा संजराणी जी हिन रिपोर्ट में। शिकारपुर प्रेस क्लब में शहर खां लॾ पिलाण करे वियल शहरियुनि खे घुराए उन्हनि जे मान में हिकु तक़रीब रखी वई। तक़रीब में महफ़िल मौसीक़ी पिणु मुनक़िद थियल हुई, जंहिंमें अयाज़ शेख, गुलाम अली समूह, इमरान लाड़िक समेत केतिरनि ई फनकारनि पंहिंजा सुर विखेरिया ऐं नौजवाननि पारां रक़्स कयो वियो। उन मौक़े ते आयल महिमाननि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़े बुसाटल माहौल में शिकारपुर जे पर जेकॾहिं पोइते वञूं था त शिकारपुर हुयो ई बडली गायकीअ जो शहर सॼो ईंदो हो, जिते हर तक़रीबन घिटीअ में मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते रातिनि ते इहे अहिड़ा प्रोग्राम थींदा रहंदा। इन करे शिकारपुर मौसीक़ीअ जे अदब जे ख़्याल खां तमामु वॾी हिकिड़ी शोहरत माणियल हुई शहर। मक़सदु इहो आहे त संगीत जो ई प्रोग्राम आहे ऐं असां ख़ुशनसीब आहियूं शिकारपुर वासी, जॾहिं जेको आहे सो घुट ॿूसट वारो माहौल आहे, उन माहौल में हिन क़िस्म जो प्रोग्राम जेको आहे दिलि खे आथ थो ॾिए, हिकिड़ो सुकून थो पहुचाए ऐं शिकारपुर खे सख़्तु ज़रूरत आहे माना इन क़िस्म प्रोग्रामनि जी मज़हबी इंता पसंदी खां बि बचूं। असांजी सिंधी क़ौम सजाग थिए ऐं शहर जा माण्हू सजाग थियनि। शहर जो हिकिड़ो मयार थींदो, छो शिकारपुर जी हिकिड़ी तारीख़ आहे। हिते त फ़र्क़ु साईं गुणे बयानु कयो त आहे न, पर हुजण बि न खपे ऐं फ़र्क़ु ख़तमु कयूं तॾहिं असां तरक़ी कंदा सिंधी। फीलिंग पुछंदो त उहे बीते आहिनि ऐं शिकारपुर जो ही प्रोग्राम शिकारपुर जी पुराणी संगत जेकी आहे करे रही आहे ऐं हिन प्रोग्राम करण जो मक़सदु फ़क़ति इहो हूंदो आहे त असां शिकारपुर खे उन जी तारीख़ खे उन जे महबूब माण्हुनि खे यादि कयूं। सम्झो अॼु इहो ई सिलसिलो आहे जो असां उन सिलसिले में सभु गॾु थिया आहियूं। संदन जो चवणो त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। अहिड़ा प्रोग्राम करण सां शहरनि खे गॾु करण सां गॾु मुसाटिल माहौल ख़ुशगवार कयो पियो वञे। कैमरामैन तैमूर संजराणी सां गॾु मंठार संजराणी, धरती टीवी न्यूज़, शिकारपुर।